ॾींदी पर सुर कंहिंखे बि न ॾींदी। ॻाल्हि आहे सिधी सही त मुंहिंजो सिर ऐं सुर तोसां पर ॻाल्हि कुझु हे सूबेदार कूड़ो अथई 16 आना कूड़ो। हे मुंहिंजी ट्रक खे सॼी सारी खाई वियो आहे सामान सूधी। इहो मुंहिंजे इल्ज़ाम आहे। सेठ तनू तोखे त ख़बर आहे त असां ॾितल खे सॻ सूधे पकड़ियो आहे। इहो सॻ सूधो ॾितल मूंखे मोटाए ॾे सूबेदार। सेठाणी तुंहिंजो चवणु आहे त तोखे ॾितल अॻुवाह नाहे कयो। ख़ामोश धनु धोबी, मूंखे कंहिं बि अॻुवाह नाहे कयो। इहो ॾितल मुंहिंजो ख़लीफ़ो आहे, मां मुरीदनि ॾे वई हुयसि। बाक़ी हाणे तूं ऐं हे सूबेदार सूतली मुंहिंजी सामान सूधी ट्रक किथां खाइणु चाहियो, उहा ॿी ॻाल्हि आहे। मां तव्हांजा हाज़मा ख़राबु करे छॾींदसि पर इहा ट्रक के सामान जी खाइणु कोन ॾींदसि। असांजे तुंहिंजी ट्रक जे बारे में छा ख़बर कोन्हे। ट्रक ते त तूं पाण आहीं 1940 जी बेडफोर्ड 80 साल पुराणी। सूबेदार सूतली, जेकॾहिं मुंहिंजो ख़लीफ़ो ॾितल मूंखे ट्रक के सामान सूधो न मिलियो त मां कोर्ट वेंदसि तुंहिंजे ख़िलाफ़। डाबा न ॾे, पुलिस खे कोर्ट जी धमकी ॾिनई न पोइ त पेटी ढली थी वेंदी। तोखे मां सुभाणे तोरे नापे ॾितल मोटाए ॾींदुसि। हा असां छो पराए झेड़े में पऊं, साईं ॼाणनि त ख़लीफ़ा वञी ॼाणनि। माई तोखे सुभाणे ॾितल मिली वेंदो। ऐं ट्रक सामान जी? हा हुनजी बि ॻोल्हा कयूं था। जे मिली वई त पोइ सुभाणे तोखे ॾेई छॾींदासीं। सूबेदार तूं बि हाणे कखु कन थी वियो। मूंखे सेठ धनुअ सां कुझु पंहिंजे मुंहं सां प्राइवेट ॻाल्हाइणो आहे। कानून जे हिननि में फाथो आहे। हा हाय हाय ही पहिरियों गिलास मुंहिंजी पहिरीं ज़ाल पावली जे प्यार जे ना पी सदाई जीव पर होरिया पी। अचे सिर सैयद जो बचे मूजी मरवान हिकु न बचे जे बचे त डंडे कुंडे हेठा अचे। खबरदार गार न ले हणी गिलास बात चिबो न करे विझाए। अरे पावली मुंहिंजी ज़ाल हुई, ज़ाल रहंदी, ज़ाल आहे। कुकू कुंडाई जेकॾहिं मालिक न ॾींदा त पोइ हिन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे। हवाली पावलीअ जे इश्क में देवदास बणजी सिंधी विछोड़े जा कलाम ॻाईंदो। ठीकु आहे कुकू कुंडाई, मां हिन जुदाई ऐं बेगरताई जे दर्द खे सुरनि जे सोज़ में उॾाए छॾींदुसि। अरे रे गाए थो या कॾहिं वारी हिकू थो करी। हे तोखे कॾहिं वारी हिकू थी लॻाने? अरे अॼुकल्ह जे फनकारनि खां त सुठो थो ॻायां। सोप सीरियल मशकरनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।